अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिठू अरबाब आला नड़बेट हिन नड़बेट में लिखियल समूरा वाक़िया ऐं किरदार फर्ज़िया आहिनि। उन्हनि जो कंहिंसां बि ठहिकी अचण महज़ इत्तिफ़ाक़ थी सघे थो। उन लाइ मज़रत खां बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सराह कयम अल्लाह शकूर रब्बिल आलमीन जी, जेको रहीम आहे गफ़ूरुर रहमान जी, वसत ॾियण वारो आहे मुतकब्बिर अल मुहीन जी, बुलंद व बरतर मर्तबे वारो आहे ख़बीर अल मतीन जी, वॾो करम करण वारो आहे ज़ाहिर बातिन जी, वॾो बुज़ुर्गी वारो आहे क़ादिर अल मोमिन जी, वॾो महिरबान आहे रहम व करम कंदो वास्ते मुहाबे रहमतुल आलमीन जे, सलामती ॾींदड़ आहे वास्ते मुहाबे मामून जे, अता कंदड़ आहे या अलीम वास्ते मुहाबे अमीन जे, अवल आख़िर आहे भलाई कंदड़ वास्ते मुहाबे मुबीन जे। बयानु करियां थो किसो नेठाई ऐं जाज़िब जो, प्यार मोहबत कंदड़ बिनाली जिनाब जो, हिकु ॿियनि खे तमामु घणो चाहींदा हुआ ख़वाब जो, ॿई मिली पाण में हिकु जन अहिड़ो हुयुनि कुर्ब जो, असरात अहिड़ा हुआ हिकिड़ो अगरब त ॿियो हुयो मग़रब जो, मोहबत जो सिलसिलो बि अहिड़ो आहे अजीब जो, यादियुनि में हर हिकु लम्हो ख़ुशगवार आहे ख़ूब जो, ॿिन्ही तरफ़नि खां हिकु जेतिरी मोहबत आहे अहिड़ी लाजवाब जो, नेठाई जाज़िब ईअं चाहिनि था त को अहिड़ो थिए सबब जो, पाण में मिलण जो अहिड़ो पको इरादो कयो नेठाई ऐं जाज़िब जो। सुपर हाईवे रोड तां तेज़ रफ़्तारीअ सां कोच आई पिए, जंहिंमें वॾे आवाज़ सां गाननि जी कैसेट वॼी पिए, ड्राइवर बि पंहिंजे धुन में कोच हलाई पिए, कोच जे टायर जा नट बुल्ट के ढरा थी विया हुए घसिया पिए, कैसेट जे आवाज़ में टायर जे आवाज़ जी ड्राइवर खे ख़बर ई न पई, नट बुल्ट घसिजी कटिजी किरी पिया, पोइ ड्राइवर खे ख़बर पई, कोच जे लोडनि ॾियण ते ॿारनि बचनि में कीहाट पई, कोच में मुसाफ़िर अहिड़ी तरह सां हिकु ॿियनि में निहारियो पिए, अहिड़े मंज़र में सभिनी मुसाफ़िरनि खे पंहिंजी लॻी पई, बुज़ुर्गनि सलामतीअ जूं दुआऊं घुरी पिए, बुज़ुर्गनि जूं दुआऊं क़बूल मक़बूल पियूं, कुझु मुसाफ़िरनि हुयूं बासियूं, कोच जे ड्राइवर कंट्रोल कयो, कुझु रड़ियूं थमियूं, मुसाफ़िरनि ड्राइवर जे हाज़िर दिमाग़ीअ ते हिमत ते वाह पे कयूं, कोच खे हिकिड़े पासे साइड ते बीहारियूं, कुझु मुसाफ़िरनि खे मामूली धक लॻा उन्हनि ते थियूं भलायूं, हिकिड़े ई ख़ानदान जा हिकिड़ो भाई ॿ मायूं बेहोश थी वियूं, चयो जिद ऐं तारफ़ ऐं मौज़ू नेठाईअ जा भाउ भेणूं हुयूं, तक़रीबन मुसाफ़िरनि चयो हिननि खे इस्पताल पहुचायूं ऐं पोइ इस्पताल वञण लाइ जाज़िब सां हलण लाइ हामी भरियूं। कोच में मुसाफ़िर सुवार जा संदसि मंज़िल तरफ़ रवाना थी विया, बाक़ी मरीज़नि जा नेठाई ऐं जाज़िब शहर तरफ़ रवाना थी विया। नेठाई ऐं जाज़िब शहर जे मशहूरु इस्पताल में आया ऐं जल्दी एमरजेंसी वार्ड में आया, जेॾहिं तारफ़ ऐं मौज़ू इस्पताल जे कमरे में दाख़िल थी विया, मशहूरु इस्पताल जे मशहूरु डॉक्टर ज़ेरे इलाज थियण सां थोरो होश में आया, होश में अचण सां नेठाई जाज़िब बि सराहा थिया, नेठाई जाज़िब जो तारफ़ करायो, अहवाल ॿुधाया, जेॾहिं तारफ़ ऐं मौज़ू जाज़िब जा थोरा मञिया ऐं अहसानमंद थिया, जेॾहिं तारफ़ ऐं मौज़ू जिन खे इस्पताल वारनि मोकल ॾिनी, जेॾहिं तारफ़ ऐं मौज़ू जिन सिहतमंद थी विया डॉक्टरनि मोकल ॾिनी, नेठाई ऐं जाज़िब जिन बि ख़ुशि हुया डॉक्टरनि मोकल ॾिनी, इस्पताल मां मोकिलाए रवाना थिया, जाज़िब मिठाई ॾिनी, जेॾहिं नेठाई तारफ़ मौज़ू जिन जाज़िब खे संदसि घर हलण जी दावत ॾिनी, जावेद पहिरीं रस्म महिरबानी शुक्रिया चयो ऐं पाण उन्हनि खे दावत ॾिनी, जेॾे नेठाई तारफ़ ऐं मौज़ू जिन जे ज़ोर भरण ते उन्हनि खे मोट ॾिनी, अहिड़ी तरह सां ॻाल्हियूं कंदा आया, हिकु ॿियनि सां ॼण पहेली पे ॾिनी, ख़ुशगवार मूड में हिकु ॿियनि खे निशानी ॾिनी, आया संदनि घर वारनि खे मुबारक ॾिनी।
घर में जेद ने 28 तारफ़ ऐं मौज़ू ॼण जा वालिदैन हुया। वाद मुहतरम मुस्तनद वालदा मुहतरमा निमाया जिन हुआ। सभई मिलिया उन्हनि सां तमामु घणा ख़ुशि थिया। थोरा मञियाऊं जाज़िब जा ऐं अहसान मंड थिया। महिमान नवाज़ीअ में कसर न छॾियाऊं ऐं पोइ ॻाल्हियुनि में लॻी विया। ॻाल्हियुनि ॿोलियुनि करण में नेठाईअ जा घर वारा परूड़े विया। नेठाई ऐं जाज़िब जी बाबति अहिड़ा इज़हार थिया। इश्क़ ऐं मुश्क ज़ाहिर थी पवंदा आहिनि। चवण वारा चवंदा पिया, जाज़िब चयो तव्हां अचिजो, मुंहिंजे घर दअवत तव्हांखे थो ॾियां। जाज़िब नेक सीरत नेक तबिया वारो हुयो। जाज़िब सुठनि सुहिणनि आदतुनि वारो हुयो। जाज़िब पुरकशिश शख़्सियत जो मालिक हुयो। जाज़िब शेर दिली बेबाक बि हुयो। जाज़िब घणनि वॾनि ख़ूबियुनि जो मालिक हुयो। जाज़िब ते घणो हाज़ा मिन फज़ल रबी हुयो। जाज़िब खे नेठाईअ जे वालिदैन भाउ भेणनि घणो पसंदि कयो। जाज़िब जे दअवत ते संदसि घर अचण जो वाइदो कयो हुयो। नेठाई जे वालिदैन भाउ भेणनि अहिड़ो इज़हार कयो हुयो। जाज़िब नेठाई जे वालिदैन भाउ भेणनि खां मोकिलाए रवानो थी वियो हुयो। नेठाईअ जे घर वारनि जाज़िब जा ई चर्चा हुया। जाज़िब जा ई गुण ॻाईंदे सभु थकिया ई कोन हुया। ख़सलतूं जाज़िब जूं अहिड़ियूं हुयूं, अरकान अहिड़ा हुया। जाज़िब सां गॾु वणंदड़ माहौल हुयो, अहिड़ा लम्हा हुया। ख़ुशगवार मौसम हुई, ख़ुशगवार अहिड़ा नज़ारा हुया। तसवर में अहिड़ी तस्वीर हुई, अहिड़ा ई तफ़सीर हुया। तोखे चाहियुमि, तोखे भाउमि, तुंहिंजा अंदाज़ ई अहिड़ा हुया। सभु घर वारा नेठाईअ ते रश्क करण लॻा, तुंहिंजा भाग ई अहिड़ा हुया। जाज़िब दअवत ॾिनी आहे, उन लाइ कीअं आहिनि अहिड़ा प्रोग्राम ठहिया। जाज़िब बाबति सोचण सां बि जहिड़ा आहिनि करार थी विया। नेठाईअ जे घर वारनि इरादो कयो, जाज़िब जे घर संदसि दअवत ते वञण जो सहयोग कयो। टच मोबाइल फ़ोन ते मुहतरम मुसनद जाज़िब सां ॻाल्हायो। दुआ सलाम ख़ैर ख़िलाफ़त करण बैदि जाज़िब खे ॿुधायो। जाज़िब जे दअवत ते संदि घर अचण बाबति जाज़िब खे ॿुधायो। साल महीनो तारीख़ ॾींहुं अचण जो जाज़िब खे ॿुधायो। वरी बि दुआ सलाम करण बैदि जेद खे जाज़िब सां ॻाल्हाइण लाइ चयो। जेद जाज़िब खे सलाम दुआ कयो, दअवत ते अचण जो चयो। असीं सभु घर वारा गॾिजी ईंदासीं। जाज़िब खे जेद चयो, भली करे अचो, आउं पाण तव्हांजो इंतज़ारु कंदुसि। जाज़िब जेद खे चयो। जीअं ई नेठाईअ जिन आया त जाज़िब उन्हनि खे ख़ुशि आमदेद कयो। टच मोबाइल फ़ोन ते हिकु ॿियनि जो राब्तो हुयो। दुआ सलाम ख़ैर ख़िलाफ़त जाज़िब सभिनी सां कयो। जाज़िब सां गॾिजी सभई घर आया, घर वारनि ख़ुशि आमदेद कयो। जाज़िब जे वाट मुहतरम मुक़र्रब ऐं मुहतरम मुस्तनद खे ख़ुशि आमदेद कयो। ख़ुशि आमदेद जेत मुहतरमा निमाया तारफ़ मौज़ू खे दुआ सलाम कयो। जाज़िब जी वालिदा मुहतरमा बारीक मुहतरमा निमाया खे ख़ुशि आमदेद कयो। ख़ुशि आमदेद नेठाई तारफ़ मौज़ू मुहतरमा मुस्तनद जेद खे दुआ सलाम कयो। जाज़िब जे भाउ साउंड भेण मुनसलिक सभिनी खे ख़ुशि आमदेद कयो। सभई हिकु ॿियनि सां मिली जुली विया। सभिनी हिकु ॿियनि खे दुआ सलाम कयो। महिमाननि जी महिमान नवाज़ीअ में का बि कसर छॾियऊं ॻाल्हियूं कयूं। महिमाननि जी महिमान नवाज़ीअ में का बि कसर न छॾियऊं ॻाल्हियूं कयूं। संदसि पसंदि जा ताम उम्दा संदनि ख़ातिर तवाज़ कयूं ॻाल्हियूं कयूं। तमामु घणा ख़ुशि थिया, हिकु ॿियनि जा हाल अहवाल ओरियूं। रीति रस्म रवाज बाबति पूरे कल्चर जूं ॻाल्हियूं कयूं। दुनियादारीअ जूं पाण में ॻाल्हियूं कयूं। हिकु ॿियनि खे परखियूं, हिकु ॿियनि सां ॻाल्हायूं ॻाल्हियूं कयूं। ॻाल्हियुनि में हिकु ॿियनि खे सम्झियूं ॻाल्हियूं कयूं। हिकु जहिड़ो हिकु ॿियनि जो वणंदड़ माहौल हुयो, ॻाल्हियूं कयूं। जहिड़ो अॻु में ई पाण में वाक़ुफ़ हुआ, ॻाल्हियूं कयूं। तमामु घणो ख़ुशि थिया, ख़ुशगवार ॻाल्हियूं कयूं। जाज़िब संदसि घर वारनि तुशनदीअ जा रहण वारा आहिनि। नेठाईअ
नेठाई ऐं नेठाईअ जे घर वारनि इरादो कयो जाज़िब जे घर संदसि दैवत ते वञण जो सहयोग कयो त मोबाइल फ़ोन ते मुहतरम मुस्तनद जाज़िब सां ॻाल्हायो दुआ सलाम ख़ैर ख़ैराफ़ियत करण बैदि जाज़िब खे ॿुधायो जाज़िब जे दैवत ते संदसि घर अचण बाबति जाज़िब खे ॿुधायो साल महीनो तारीख़ ॾींहुं अचण जो जाज़िब खे ॿुधायो वरी बि दुआ सलाम करण बैदि जेद खे जाज़िब सां ॻाल्हाइण लाइ चयो जेद जाज़िब खे सलाम दुआ कयो दैवत ते अचण जो चयो असीं सभु घर वारा गॾिजी ईंदासीं जाज़िब खे जेद चयो भली करे अचो आऊं पाण तव्हांजो इंतज़ारु कंदुसि जाज़िब जेद खे चयो जाज़िब चयो ॾींहं घणा लाटई पर तुंहिंजो इंतज़ारु आहे यादि करे तोखे दिलि बेक़रार आहे पर तुंहिंजो इंतज़ारु आहे अचो हाल अहवाल ओरियूं दिलि रूह खे राहत मिले पर तुंहिंजो इंतज़ारु आहे दिलि ख़ुशि थिए बेसुकूनी आहे पर तुंहिंजो इंतज़ारु आहे फ़िक्रु बि आहे किनायत आहे यादगिरी बि आहे पर तुंहिंजो इंतज़ारु आहे वक़्तु आहे वक़्तु आहे बे आ पर तुंहिंजो इंतज़ारु आहे मोहबत आहे सिहत आहे पर तुंहिंजो इंतज़ारु आहे नाज़ आहे अंदाज़ आहे पर तुंहिंजो इंतज़ारु आहे साज़ आहे तुंहिंजो मिठड़ो आवाज़ आहे पर तुंहिंजो इंतज़ारु आहे कहिड़ी रमज़ आहे कहिड़ो राज़ आहे तुंहिंजे अचण जो इक़रार बि आहे पर तुंहिंजो इंतज़ारु आहे पक आहे तूं ईंदे ज़रूरु मूंखे एतबारु आहे पोइ भला जे छो छाजे करे दिलि बेक़रार आहे उठमा उठंदा घणी विसविसा थियनि था ईअं आहे बार बार सम्झाइम तो कयो अचण जो इक़रार आहे गुज़िरियल हसी लम्हनि जूं यादूं यादगार आहे पंहिंजो अहिड़ो कुर्बदार लाज़वाल प्यारु आहे हाल अहवाल उरण में अहसासु अचे थो ईअं आहे कुझु ॾुख घटि थियनि था हिक ॿियनि जो अहसासु थिए थो ईअं आहे तूं ईंदे थींदियूं सभु सणायूं ईअं आहे मुश्किल सभु आसान थींदा किरदार पंहिंजो मददगार आहे जीअं ई नेठाईअ जन आया त जाज़िब उन्हनि खे ख़ुशि आमदेद कयो त मोबाइल फ़ोन ते हिकु ॿियनि जो राब्तो हुयो दुआ सलाम ख़ैर ख़िलाफ़त जाज़िब सभिनी सां कयो जाज़िब सां गॾु सभई घर वारा आया घर वारनि ख़ुशि आमदेद कयो जाज़िब जे वालिद मुहतरम मुक़रब मुहतरम मुस्तनद खे ख़ुशि आमदेद कयो ख़ुशि आमदेद जेद मुहतरम नुमाया सां तारीफ़ मौज़ूअ खे दुआ सलाम कयो जाज़िब जी वालिदा मुहतरमा बारीक मुहतरमा नुमाया खे ख़ुशि आमदेद कयो ख़ुशि आमदेद नेठाई तारीफ़ मौज़ू मुहतरमा मुस्तनद जेद खे दुआ सलाम कयो जाज़िब जे भाउ साउंड भेण मुंसलिक सभिनी खे ख़ुशि आमदेद कयो सभई हिकु ॿियनि जा मिली जुली विया सभिनी हिकु ॿियनि खे दुआ सलाम कयो महिमाननि जी महिमान नवाज़ीअ में का बि कसर न छॾियूं ॻाल्हियूं कयूं संदन पसंदि जा ताम उम्दा संदन ख़ातिर ख़वा कयूं ॻाल्हियूं कयूं तमामु घणा ख़ुशि थिया हिकु ॿियनि सां हाल अहवाल ओरियूं ॻाल्हियूं कयूं रीत रस्म रवाज बाबति पूरी कल्चर जूं ॻाल्हियूं कयूं दुनियादारीअ जूं पाण में ॻाल्हियूं कयूं हिकु ॿियनि खे परखियूं हिकु ॿियनि सां ॻाल्हियूं कयूं ॻाल्हियुनि में हिकु ॿियनि खे सम्झियूं ॻाल्हियूं कयूं हिकु जहिड़ो हिकु ॿियनि जो वणंदड़ माहौल हुयो ॻाल्हियूं कयूं जहिड़ो अॻु में ई पाण में वाक़ुफ़ु हुआ ॻाल्हियूं कयूं तमामु घणो ख़ुशि थिया ख़ुशगवार ॻाल्हियूं कयूं जाज़िब संदसि घर वारा तुशनगीअ जा रहण वारा आहिनि तहलको हसरत ज़िलो उमेद जा रहण वारा आहिनि जाज़िब जिन बिज़नेस मैन कपिड़े जो वापारु कंदा आहिनि जाज़िब जिन ख़ुशहाल घणा आहिनि नेठाईअ संदसि घर वारा शोखीअ जा रहण वारा आहिनि तहलको अपनायत ज़िलो ख़ुलूस जा रहण वारा आहिनि नेठाईअ जिन बिज़नेस मैन आहिनि सीधे जो वापारु कंदा आहिनि सिधो दुकान जो वापारु कंदा आहिनि नेठाईअ जिन ख़ुशहाल घणा आहिनि नेठाई ऐं जाज़िब हिकु ॿियनि खे चाहींदा आहिनि हिननि जा वालिदैन बि हिन सां तमामु घणो प्यारु मुहबत कंदा आहिनि हिकु ॿियनि जा नेकी करणु घुरिजे हिकु ॿियनि जा भलाई करणु घुरिजे हिकु ॿियनि सां प्यारु मुहबत इतिहादु करणु घुरिजे हिकु ॿियनि ते एतमाद करणु घुरिजे हिकु ॿियनि सां कूड़ धोखो फ़िरेब न करणु घुरिजे हिकु ॿियनि जा सच ॻाल्हाइणु घुरिजे हिकु ॿियनि ते एतबार करणु घुरिजे हिकु ॿियनि जा हसद न करणु घुरिजे हिकु ॿियनि सां वाइदे वफ़ाई करणु घुरिजे हिकु ॿियनि सां नरमीअ सां गुफ़्तगू करणु घुरिजे
तुंहिंजे हुस्न जो छा चवां, मुमताज़ चवां, महताब चवां, तुंहिंजे खिली थो पवे गुल टिड़ियो था पवनि छा चवां, बहार चवां बाग़बान चवां, तुंहिंजे निहारण सां ताब खिलियो ताब थियनि खुलियो नेण पवनि छा चवां, नेणनि ठार चवां नेणनि निगहबान चवां, तुंहिंजे हलण सां सभिनि नज़ारा हलनि छा चवां, दिलि रूह रवा चवां न चवां नज़रदान चवां, तुंहिंजे ॻाल्हाइण सां जादू जगनि छा चवां, मस्तान चवां जगरदान चवां, सुंदर 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 तुंहिंजो उथणु वेहणु सुंदर, तुंहिंजो हलणु घुमणु सुंदर, तुंहिंजो ॻाल्हाइणु ॿोलाइणु सुंदर, तुंहिंजी जोड़ जक सुंदर, तुंहिंजी हर ख़ूबी सुंदर, तुंहिंजा नाज़ अंदाज़ सुंदर, तुंहिंजो निहारणु सुंदर, तुंहिंजो खिली खीकारणु सुंदर, तुंहिंजो निभाइणु सुंदर। नेठाईअ जो हुस्न बखे पियो हुस्न जी राणी आहे, नेठाईअ जो हुस्न बखे पियो हुस्न जी राणी आहे, नेठाई सुहिणी सूंहं घणी अथसि सूंहं जी राणी आहे, शिकिल शबीअ ख़ूबसूरत अथसि ख़ूबियुनि जी राणी आहे, हलत चलत जी अमुल माणक आहे माणक जी राणी आहे, नाज़ घणो अथसि न्याज़ नाज़नि जी राणी आहे, नेठाई जहिड़ी निवड़त आहे नेठाईअ जी राणी आहे, नेठाईअ ते आला मिन फज़ल रब्बी आहे राणी आहे असुल राणी आहे, नेठाई नेक सीरत आहे जाज़िब जी लाजवाब पसंदि आहे, नेठाई जाज़िब जे माउ पीउ भाउ भेण खे तमामु घणो पसंदि आहे, नेठाई ऐं जाज़िब जी ख़ूबसूरत भली जोड़ी आहे, ज़िंदगीअ सां प्यार मोहबत आहे तुंहिंजे करे, दिलि जे करार आहे तुंहिंजे करे, केतिरो रोशन तसवर आहे तुंहिंजे करे, कहिड़ी त ख़ूबसूरत रफ़्तार आहे तुंहिंजे करे, तुंहिंजो मिलणु बाग़ बहार आहे तुंहिंजे करे, ज़िंदगीअ में तुंहिंजो ई हुस्न जमाल आहे तुंहिंजे करे, जाने मन थी महकार आहे तुंहिंजे करे, बिना प्यार मोहबत जे ज़िंदगी ॼण बरपट आहे तुंहिंजे करे, हर हिकु लम्हो ख़ुशगवार आहे तुंहिंजे करे, गुफ़्ता तुंहिंजा गुफ़्तार आहे तुंहिंजे करे, नेठाईअ जे घर वारनि खे ॻाल्हि पसंदि आई, नेठाईअ जे घर वारनि खे मोहबत कीअ जी ॻाल्हि पसंदि आई, नेठाईअ जे घर वारनि खे चाहिस्तगीअ जी ॻाल्हि पसंदि आई, नेठाईअ जे घर वारनि खे उम्दगीअ जी ॻाल्हि पसंदि आई, नेठाईअ जे घर वारनि खे पुख़्तगीअ जी ॻाल्हि पसंदि आई, नेठाईअ जे घर वारनि खे उमेदगीअ जी ॻाल्हि पसंदि आई, जाज़िब जे घर वारनि खे ख़ुलूस जी ॻाल्हि पसंदि आई, जाज़िब जे घर वारनि खे तमामु ख़ूबियुनि जी ॻाल्हि पसंदि आई, नेठाई ऐं जाज़िब उन्हनि जे वालिदैन भाउ भेण हिननि जोड़ीअ जी शादी करण जी ॻाल्हि पसंदि आई, नेठाई जाज़िब उन्हनि जे वालिदैन भाउ भेण शादीअ जी तारीख़ तइ कई उन्हनि खे ॻाल्हि पसंदि आई, शादीअ जी ॻाल्हि जी तारीख़ तइ शादमाना थी विया, नेठाई ऐं जाज़िब ख़ुशि हुया थिया शादमाना थी विया, जाज़िब जा माउ पीउ भाउ भेण ख़ुशि थिया शादमाना थी विया, नेठाईअ जा माउ पीउ भाउ भेण ख़ुशि थिया शादमाना थी विया, हर दिलि में थियूं ख़ुशियूं शादमाना थी विया, हर तरफ़ हुयूं थियूं ख़ुशियूं शादमाना थी विया, सिंज चंड तारा ॼण झूमिया पे शादमाना थी विया, हर तरफ़ ख़ुशियूं वण टिण थियूं हुयूं ख़ुशबूयूं शादमाना थी विया, माइट मिट यार दोस्त ख़ुशियूं शादमाना थी विया, माइटनि मिटनि यारनि दोस्तनि खे ॾिनूं शादीअ जी दावत शादमाना थी विया, नेठाई उन जा भाउ भेणूं जाज़िब कोच में सुवार हुआ, कोच हादसे जो शिकार थी, नेठाई जे भाउ भेणूं बेहोश थी विया, जाज़िब इंसानी हमदर्दीअ तहत उन्हनि जी मदद कई, नेठाईअ जा भाउ भेणूं जिन शहर जे मशहूरु इस्पताल में दाख़िला थी, इलाज दौरान इस्पताल में नेठाई जाज़िब जी दोस्ती वई थी, नेठाई भाउ भेणूं इलाज थियण लाइ होश में आया, इस्पताल मां उन्हनि जी वई मोकल थी, नेठाई ऐं उनजे भाउ भेण जाज़िब खे संदसि घर अचण जी दावत ॾिनी, दावत कई, जाज़िब नेठाई दोस्तीअ मां मोहबत वई थी, नेठाई जाज़िब प्यार मोहबत में अहिड़ा वाइदा वचन कया थे, शादीअ जे मौक़े ते यादगार बनाइणु चाहियो थे, अनोखो अंदाज़ इख़्तियार कजे, शादी कजे फिज़ा में ईअं कजे, ईअं थिए अनोखो अंदाज़ इख़्तियार कजे, शादी फिज़ा में कजे ईअं थी,
शादीअ जी मुक़ररु तारीख़ ते हवाई जहाज़ बुक करायाऊं जे नेठाई जाज़िब शादी करण लाइ जहाज़ में सुवारु थिया जे नेठाई ऐं जाज़िब जा माउ पीउ भाउर भेणूं जहाज़ में सुवारु थिया जे मौलवी निकाह पढ़ाइण वारो शाहिद गवाह जहाज़ में सुवारु थिया जे माइट मिट यार दोस्त जहाज़ में सुवारु थिया जे फिज़ा में 34,000 फुट ऊचाईअ ते मौलवीअ निकाह पढ़ायो जे फिज़ा में नेठाई ऐं जाज़िब जी शादी मुबारक थी जे सभिनी गॾिजी शादीअ जे मौक़े खे यादगार बनाइण में शिरकत कई जे सभई जहाज़ मां लही आया अची शादी हाल में सभिनी दैवतनि गॾिजी उम्दा उम्दा ताम खाधा पीता जे ऐं शादी हाल मां नेठाई जाज़िब जिन संदसि घर तुशिनगीअ में आया जे ओ बाबलो ओ बाबलो ओ बाबलो जेको बाबलो और बाब जो ओ बाबलो उहो असांजो मामिलो करियो सवलो ओ बाबलो ओ जेको मुंझलो आहे घणो अवलो ओ बाबलो ओ चऊं सभ्यासी वांखेटा ओ बाबलो ओ करियो सभिनी जा ठा वला कम सवला था ओ बाबलो ओ तव्हां ते अल्लाह जी रहमत वसे नेमत सदाई ओ बाबलो ओ ख़ुशि रहो रहंदी दुनिया ताईं ओ बाबलो ओ मुंहिंजो मिठू मन मुणू अला ओ बाबलो ओ पुजन आसूं मेडू दिल मन घुरियूं न जूं अला ओ बाबलो।